बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद गज़नफर अली कादरी DHO समेत डॉक्टरनि जी टीम वठी कोरोना मुतासिर डॉक्टर रामचंद चौधरी जे घर पहुची वियो। डॉक्टर रामचंद जे कुटुंब ऐं पाड़ेसिरियुनि समेत 100 माण्हुनि जा जुज़ा वरिता आहिनि। हिफ़ाज़ती तदबीरनि खे नज़र में रखंदे समूरे इलाइक़े खे सील कयो वियो आहे। इलाइक़े वासी इंतज़ामिया सां सहकार कनि। डेप्यूटी कमिश्नर जैकबाबाद गज़नफर अली कादरी। जैकबाबाद जे सदर थाणे जी हद ममुल फाटक रोड ते करबला मोहल्ला वटि तेज़ रफ़्तार ट्रक ॻोठ हवालदार बिरोही वींदड़ 10 वरियनि जे नींगर आमिर मुग़ैरी खे चीभाटे मारे छॾियो। इतला ते पुलिस ऐं वारिस लाश अस्पताल खणाए आया, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो। नींगर जो लाश घर पहुचण ते रोज राड़ो मची वियो। पुलिस ट्रक क्लीनर खे गिरफ़्तार करे ट्रक पंहिंजी तहवील में वठी छॾियो। जैकबाबाद जे सेकेंड एडिशनल सेशन जज ग़ुलाम अली कनासरो जी अदालत पेनू फ़कीर शेख जे क़त्ल जो ॾोह साबित थियण ते ॿिनि जवाबदारनि दिलबर अबड़ो ऐं एहसान फ़हीम खे जनम टीप ऐं 2-2 लख रुपया वारिसनि खे मुआवज़ो भरे ॾियण जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। मुआवज़ो न ॾियण जी सूरत में जवाबदार सॼी ज़िंदगी जेल में क़ैद काटींदा। ॾोहारिन 29 सेप्टेम्बर 2017 ते रेलवे तला वटि पैसनि जी लालच में पेनू फ़कीर शेख खे क़त्ल कयो हो, जंहिंजो केस रेलवे थाणे ते सरकार जी फ़रियाद ते दाख़िल कयो वियो हो। जैकबाबाद में लेडी हेल्थ वर्कर अॻवान बुशरा आराई पारां मुख़्तियार कार ठुल ऐं असिस्टेंट कमिश्नर ठुल ख़िलाफ़ एहतजाज। मुख़्तियार कार ऐं AC ठुल ते दुकानदार खां रिश्वत वठण जो इल्ज़ाम। दुकानदार आसिफ़ आराई खे शयूं महांगियूं विकिरो करण ते ॾंड हयो हो, जंहिं सबबि इल्ज़ाम लॻाया पिया वञनि असिस्टेंट कमिश्नर ठुल सैयद अरबाब अली शाह। जैकबाबाद ऐं ठुल में कलम 144 जी सरेआम भंजकड़ी। जैकबाबाद में बाअसर वापारिन ख़ानगी जाइ ते ढोरनि जी पिड़ी क़ाइमु करे वरिती। वापारिन जी रश लॻल। ठुल में बि सरेआम मालपिड़ी हलंदी रही। पुलिस रिश्वत वठी इजाज़त ॾिनी आहे, वापारिन जो इल्ज़ाम। ठुल ऐं भरपासे में चोथें ॾींहुं बि माकड़ जा हमला जारी। सब्ज़ी ऐं फ्रूट जे फसलनि खे नुक़सान। आबादगार सख़्त परेशान। इंतज़ामिया ग़ाइब। शिकारपुर में रमज़ानुल मुबारक जहिड़े भलारे महीने में सेप्को अमलदारनि लोड शेडिंग वधाए छॾी। शहर जे अक्सर इलाइक़नि स्टेशन रोड, रुस्तम रोड, सूमरा मोहल्ला, संजरानी मोहल्ला, सदर मोहल्ला ऐं दावन शाह में 18 कलाक बिजली ग़ाइब। रोज़ेदार सख़्त परेशान। शहरनि पारां रमज़ानुल मुबारक दौरान लोड शेडिंग ख़त्म करण जी अपील। ठुल ऐं करीम बख्श में एहसास कैश इमरजेंसी प्रोग्राम सेंटर्स ते समाजी विथी नज़रअंदाज। रक़म वठंदड़नि जी सेंटर ते रश। माण्हुनि जी पीउ ख़तरे जी घंटी वॼाए छॾी। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो ऐं संदसि भेण मलीहा सूमरो पारां पोरियत मोहम्मद शाबान अबड़ो जे पुरस्रार बीमारी में वरितल 4 ॿारड़नि जे लाइ 10,000 रोक रक़म ऐं 4 महीननि जो कच्चो राशन फ़राहम कयो। पोरियत खे परचून जो दुकान ठाराए ॾियण समेत सामान ॾियण जी बि ख़ातिरी। पोरियत मोहम्मद शाबान संदन थोरा मञींदे चयो त आऊं वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो खे अपील थो करियां त मुंहिंजे ॿारड़नि जो इलाज बि करायो वञे। सकाफ़त खाते सिंध जो डायरेक्टर चौधरी असलम दिलि जो दौरो पवण सबबि 57 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। बाबा खे ओचितो दिलि जो दौरो पियो। डॉक्टर ॿुधायो त संदसि 3 वॉल्व बंदि आहिनि। पुट पारां तस्दीक़। काज़ी अहमद जे शेर मोहम्मद कॉलोनी जे रहवासी सदरुद्दीन चांडियो जो SDO सेप्को मुजीबुर रहमान सियाल ख़िलाफ़ एहतजाज। SDO खे इज़ाफ़ी रीडिंग अचण बाबति शिकायत कई ऐं मीटर ते 803 यूनिट जी रिपोर्ट अचण ते SDO मुंहुं मथां ॾमरजी पियो ऐं तशद्दुद जो निशानो बणायो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। बोज़दार वॾा जी यूनियन काउंसिल सबड़ रिंद जे रहवासियुनि जो राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। इंतज़ामिया राशन में पंहिंजा नवाज़ी करे रही आहे। असां ग़रीब बुखूं काटण ते मजबूर आहियूं। वज़ीर आला सिंध नोटिस वठे, मुतासिरनि जी अपील। छरी मीर वाह वेझो राजपूत बिरादरी जी 2 धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो।
लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि हिक ई धुर जा 4 ॼणा अशरफ अली, अख्तर हुसैन, मोहम्मद फज़ल ऐं अरशद अली ज़ख़्मी थी पिया। मुतासिरनि जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। बदीन में एहसास कैश इमरजेंसी प्रोग्राम सेंटर ते पुलिस ऐं मुस्तहकीन में झेड़ो। हिक ॿिए मथां लठियुनि ऐं सिरोटनि जो आज़ादाणो इस्तेमालु, पुलिस एहलकारनि समेत केतिराई ज़ख़्मी। मछरियल माण्हुनि सेंटर जो दरवाज़ो भञी छॾियो, 10 खां वधीक गिरफ़्तार। बहादुरपुर में रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॿारड़ा ऐं औरत ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। काज़ी अहमद में दौलतपुर जे ॻोठ मिठा ख़ान जोकियो जे रहवासियुनि जो राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। लॉकडाउन के महीने खां वधीक थी वियो आहे, पर असां मिसकीननि ताईं को बि नाहे पहुतो। असांजा मासूम ॿारड़ा बुखूं काटण ते मजबूर आहिनि, ॻोठाणनि जूं दाहूं। जैकबाबाद प्रेस क्लब आॾो ठुल जे ॻोठ सादात ख़ान बुर्डो वासी ॻोठाणनि ग़ुलाम मुस्तफ़ा, मोहम्मद नवाज़, अली नवाज़, माई ज़मीरा, मंज़ूरा, हसीना ऐं ॿियनि बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। ॻोठाणनि ऐं औरतनि दाहींदे चयो त सेप्को मुलाज़िम जमालुद्दीन बुर्डो ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे। पुलिस खे शिकायत कई आहे, पर पुलिस बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई न करे रही आहे। बाअसर माण्हू धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पर ए सेक्शन पुलिस बाअसर सां ॿिट बणियल आहे। असांजी जाननि खे ख़तरो आहे। हुननि IG सिंध SSP जैकबाबाद खां मुतालबो कयो त सेप्को मुलाज़िम ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ही हुयूं हेडलाइंस। हाणे रुख़ कयूं था शिकारपुर जो, जिते रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में मुनाफ़िक़ोरनि सब्ज़ी ऐं फ्रूट समेत खाधी पीती जी शयुनि जा अघ ॿीणा करे छॾिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे हकीम जतोई। मां हिन वक़्तु मौजूदु आहियां शिकारपुर शहर में, जिते रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदे ई जेके खाइण पीअण जी जेके शयूं आहिनि, जंहिंमें फ्रूट सब्ज़ी ऐं ॿियूं जेके खाइण पीअण जी शयूं आहिनि, उन्हनि में इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं वाधि थी वियो आहे, जंहिं सबबु जेके शहरी आहिनि उन्हनि जी पहुच खां परे थी वियो आहिनि। इन हवाले सां कुझु शहरी असां मौजूदु अचो था ॻाल्हायूं, छा चवणु आहे? जीअं था भाऊ, हिकु त कारोबार बंदि लॻा पिया आहिनि ऐं जेकी सब्ज़ी आहे या फ्रूट आहे या राशन आहे या डबल रेट हिननि जा थी विया आहिनि। हिननि जा चढ़ंदा था वञनि। ग़रीब माण्हू काॾे वञे? जेको जो रोज़ो रखे, मिसकीन माण्हू जंहिं सरतगारी करे अचे, शाम जो घरु अचे, उहो काॾे वञे? पंहिंजी पूरत करे, बचनि जी करे, घर जी करे, काॾे करे? त हुकूमत खे अपील थी कजे त इन्हनि ते थोरो इज़ाफ़ो करे इन खे थोरो घटायो वञे। जी, तव्हां शहरीअ जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त जेके रोज़मर्रा जी जेके शयूं आहिनि, खाइण पीअण जी शयूं, उन्हनि जा अघ वधी विया आहिनि। हुकूमत खे घुरिजे त उन्हनि अघनि खे घटाए, त जीअं ग़रीब माण्हू बि इहे ख़रीद करे सघे ऐं रोज़ा रखी सघे। हकीम जतोई जी रिपोर्ट मां ॾिठी। कोरोना सबबि थियल लॉकडाउन हर तबिके जूं मतूं मुझाए छॾियूं आहिनि। मिल मालिकनि जा कहिड़ा हाल आहिनि, इन बाबति रिपोर्ट करे रहियो आहे गढ़ी खैरे खां अमर सिंधी। नाज़रीन, कोरोना वायरस जे कहर खां ऐं जेको ही लॉकडाउन जो सिलसिलो शुरू थियो आहे बचण लाइ, त इन सिलसिले में जिते ज़िंदगीअ जो सॼो कारोबार ठप थी वियो आहे ऐं हेठियों तबिको त पीड़िजी रहियो आहे, पर इन लॉकडाउन जे अज़ाब खां असांजो मथियों तबिको बि सख़्तु मुतासिर थियो आहे। इन सिलसिले में असां मिल एसोसिएशन जे सदर महबूब जमाली सां ॻाल्हि ॿोल कईसीं त हुन पंहिंजा दर्द हिन रीति वंडिया आहिनि। हीउ जेको मर्ज़ु आहे इहो पूरी दुनिया में आहे, असां इन शइ खे सम्झी सघूं था, लेकिन असांजो जेको मुल्क आहे ऐं ख़ासि करे असांजो सूबो सिंध, असां अॻु में ई पोइते पियल आहियूं। असांजो कारोबार हर शइ पहिरियां ई असांखे घणो छा आहे, ऐं असां वटि ग़ुर्बत बि आहे। 40 ॾींहंनि में कोई बि कारोबार असांजो न हली सघियो आहे। असांजी हिकिड़ी मिल ते घटि में घटि 100 मज़ूर कमु कंदो आहे, जंहिंमें मज़ूर वेचारा उहे बेरोज़गार थी विया, असां हिते जुदा बेरोज़गार थिया वेठा आहियूं। मज़दूर वेचारनि खे त एतिरो बि न आहे, गवर्नमेंट रुॻो चवे थी असां रिलीफ ॾियूं था, फंड ॾियूं था, हे शइ कयूं था, हो शइ कयूं था, लेकिन अॼु ॾींहं तक यानी असांजो नंढिड़ो शहर आहे, असां वटि 100 जी तादाद में मज़दूर कमु करनि था। तव्हां मज़दूरनि सां मिलंदो त मज़दूरनि खे अॼु ॾींहं ताईं को हिकिड़ो पाउ बि न मिलियो आहे फंड जो। इहे मज़दूर वेचारा हुते दर पर, असांजो कारोबार हिते ठप थी वियो आहे। हारी ज़मीनदार हुते परेशान आहे,
हाणे जे गवर्नमेंट ऐलान कयो आहे त बाबा जी कणिक असां ख़रीद कंदासीं ऐं 1400 रुपया, हाणे हारी ज़मीनदार वीचारे 1400 में त पूरी नथी पए। सो असां गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं त कणिक जो रेट बि वधाए, हारी ज़मीनदार खे रिलीफ ॾिए, असां वापारियुनि खे रिलीफ ॾिए, हिन कारोबार खे कुझु अॻिते करे जीअं असांजो मज़दूर तमिको कमु करे सघे। ऐं मज़दूर वीचारा उहे सभु बचिड़े वाल आहिनि। हिन टाइम रमज़ान शरीफ़ आहे, हर कंहिंखे पंहिंजा बचिड़ा आहिनि, हर कंहिंखे पंहिंजा इख़राजात आहिनि, कोई रोज़ा रखे थो, इन्हनि खे का शइ बि को बि रिलीफ न आहे मिलियो। असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त असांजे ख़ासि करे ॾे सभिनी ग़रीबनि खे, लेकिन जेके मिलनि ते मज़दूर कमु कंदा उहे हाणे वीचारा बेरोज़गार आहिनि, उन्हनि जे लाइ कोई कुझु करे। असांजे गढ़ी खैरे शहर में मज़दूर तबिके खे का शइ बि न आहे मिली ऐं कारोबार त ठुप थी विया आहिनि, बिल्कुलु कारोबार हलनि ई नथा। न ई का ॻाल्हि आहे, न मुआड़ आहे, लॉकडाउन आहे। हे लॉकडाउन जेतिरे ताईं ख़तमु न थींदो असां वटि गुरबत वधंदी वेंदी ऐं कारोबारी बि ख़तमु थी वेंदा। नाज़रीन, ही मिल एसोसिएशन जो सदर महबूब जमाली हुयो, जंहिं असांखे ॿुधायो त लॉकडाउन जा असरात सिर्फ़ु मज़दूर तबिके ते न पिया आहिनि, पर वापार ऐं कारोबार ठप हुजण सबबि वापारी तबिको बि सख़्तु परेशान आहे। मथां वरी हुकूमत कणिक जो रेट जेको 1400 रुपया मुक़ररु कयो आहे, इहो तमामु घटि आहे ऐं इन रेट ते बि नज़रसानी करणु घुरिजे। ऐं वापारियुनि खे जेका बंदिश विधी वई आहे त तव्हां कणिक ख़रीद नथा करे सघो, सिर्फ़ु फूड सेंटर ते कणिक पुॼाई वञे, त उन लाइ बि फूड सेंटर वारनि खे घुरिजे त नंढनि वापारियुनि जे ॻोठनि ताईं पुॼी उन्हनि खे त बारदानो या उन्हनि खे सहूलियत फ़राहम कनि। जेकॾहिं ईअं नथा करे सघनि त वापारियुनि खे इजाज़त ॾियनि, वापारी उहा कणिक वठी फूड सेंटरनि ते ई ॾींदा, ॿियो किथे न ॾींदा। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गढ़ी खैरो। ही हुयूं हिन वक़्त ताईं ख़बरूं। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।